ही भगो वञे थो, ही प्राइवेट माण्हू अथव, ही प्राइवेट माण्हू, हिननि क़तल कयो आहे, हिननि मारियो आहे, ही प्राइवेट माण्हू आहे, हेॾे मुल्क जा नज़र आहे एसपी समील असलम ॾिस, ही प्राइवेट माण्हू आहे, ही बग़ैर वर्दी जे थाणे कोटलालू में मौजूद आहे, हिन क़तल कयो आहे, हिननि मारिया आहिनि माण्हू, हेॾे मुल्क जो मूंखे ज़रा ॿुधाइजो, ही मस्जिद में लिखिया वेठा आहिनि ॿिया, इन्हनि खां पुछंदासीं असीं थाणे जी मस्जिद में गिरंदासीं। ही मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे पियो, ही भॻा पिया वञनि, हेॾां ही बि भॻो थो वञे प्राइवेट माण्हू, हेॾे चओ केराई बाबा ॿुधाए केराई, ही टोपियूं पायूं वेठा आहिनि, हेॾां ही भॻो थो वञे, ही प्राइवेट माण्हू, ही कातिल एसएचओ जा प्राइवेट माण्हू, ही मस्जिद थाणे जी उन में लिखिया वेठा आहिनि, असीं उते ॾिसूं था, ही चौपड़ियूं लथियूं पियूं आहिनि, असीं उते ॾिसंदासीं, ही प्राइवेट माण्हू जन नौजवान शहर क़तल कया आहिनि, हाणे असीं अंदरि हलंदासीं, हिन मस्जिद में असांखे ख़बर पई आहे, मथे ॾेखार, मस्जिद में ख़बर पई आहे माण्हू लिखियल आहिनि। अस्सलाम वालेकुम, तलावत पिया कयो, तव्हांजो नालो छा आहे? सिकंदर अली। पाण केरु आहियो? गिलाल। सिकंदर गिलाल, ही क़ुरान पाक खुलियो पियो आहे, तव्हां ॿुधायो ही पुलिस मुक़ाबलो थियो आहे? ही क़ुरान पाक खुलियो पियो आहे, हेठि वे कैमरामैन, पुलिस मुक़ाबलो असली थियो आहे? ही क़ुरान ते गवाही ॾिजे बाबा मां चवां थियो आहे मुक़ाबलो असली मुक़ाबलो थियो आहे? मुंहिंजा साईं जवाब दो, लाइव हले पियो थो, नासिर आफ्ताब साहब आप देखे हैं, पुलिस वाले हैं, एक सिविल बंदा बैठा हुआ है, मां हिकिड़ो क़ुरान पाक तव्हां वेठा आहियो, हेॾे कैमरामैन हेॾे ॾिसे ॾेखार, समीला शुमरा साहब, आईजी जावेद आलम मोटा साहब, मूंखे इहो जवाब ॾियो, तव्हां असली मुक़ाबलो कयो आहे? असां मुक़ाबलो न हुआ, तव्हां मुक़ाबले में न हो, सिकंदर अली मुक़ाबलो असली थियो आहे? थियो असली मुक़ाबलो, ही क़ुरान ते चओ था? मां चवां थो न तव्हांखे जेकी ख़बर क़ुरान ते चओ था असली मुक़ाबलो आहे? साईं असांखे शर ॾोहारी हुया? ॾोहारी छो न आहिनि? सभु ॾोहारी हुया? सभु मां चयो त उहे ॾोहारी आहे न, घणा ॾोहारी आहे? जेके टे मुआननि में घणा ॾोहारी आहे? ये ॾोहारी आहे क़ुरान पियो अथई कूड़ रहण जे आहे, बाबा घणा ॾोहारी हुया? बाबा मां लाइव पियो थो हले, आराम ॾोहारी घणा हुया? आराम सां न ॻाल्हाइबो, क़तल थिया आहिनि, खून थिया आहिनि, तव्हां ॿुधायो मां घणा चवां ॾोहारी हुया? घणा? टई ॾोहारी जेके क़तल थिया आहिनि, तूं क़ुरान ते चवीं थो? मां छो क़ुरान पढ़ंदो क़ुरान हथ क़ुरान ते थी, शर्म नथो अचे कूड़ थो हणे? तुंहिंजा हथ क़ुरान ते आहिनि? शर्म वारी ॻाल्हि क़ुरान ते हथ आहिनि तुंहिंजा? आहिनि, बिल्कुलु। तूं आयो आहीं हिते? आयो आहीं? मां न आहियां, छा ईअं आयो? असांखे लाइन पोइ कूड़ छो थो हणी? कूड़ छो थो हणी? कूड़ छो थो हणी? ॾोहारी क़ुरान ते कूड़ थो हणी? छाजो कूड़? हथ भई क़ुरान ते पिया थी, पढ़ंदो न क़ुरान ते पढ़ंदो। कैमरामैन हेॾा फिरी आहे, सब इंस्पेक्टर सिकंदर अली क़ुरान ते कूड़ ॻाल्हाए रहियो आहे, दुनिया पूरी ॾिसे, हेॾा फिरी आहे, हेॾा फिरी आहे, हिननि खां क़ुरान खां बि ही ॾाढा आहिनि, ही क़ुरान खां ॾाढा आहिनि, सब इंस्पेक्टर सिकंदर अली, हीअ ॾिसो, ही नेम प्लेट ॾेखारियो, ॾेखारो बाबा, ठीकु आहे, छा ही मुक़ाबलो असली थियो आहे? थियो आहे, असली मारिया अथई? छो न मारिया अथई? ऐसे जो शराब नाहे पीअंदो? मूंखे कहिड़ी ख़बर शराब पीअंदो आहे? ॾोहारी नाहे राईंदो? मूंखे ख़बर न आहे ॾोहारी प्राइवेट माण्हू कोन अथसि? बाबा मां चवां थो प्राइवेट माण्हू हुन वटि क़ुरान ते न आहिनि, तोखे ख़बर नाहे? बाबा मूंखे कहिड़ी ख़बर, मां क़ुरान ते पोइ तोखे कूड़ कीअं थो हणे? जॾहिं खैरपुर मां तूं आयो ही, तैनात थियो ही, लाइव हले थो प्रोग्राम, दुनिया तोखे ॾिसे थी, तूं इहो ठगी कूड़ कीअं थो ॻाल्हाईं त असली मुक़ाबलो थियो आहे क़ुरान ते? तूं जॾहिं आयो खैरपुर खां, मुक़ाबलो थियो आहे न? जाली आहे? मां छो चवां जाली असली आहे? छो न असली? भाई छा ईअं हर क़ुरान ते चवंदो असली आहे? तव्हां ही ॾिसो पिया था क़ुरान ते ही पुलिस वारो कूड़ पियो थो ॻाल्हाए, हेॾां ही सिपाही आहे, ही सोल्जर जवान, सोल्जर कॾहिं कूड़ न आहे ॻाल्हाईंदो। तव्हांखे फायर ऑर्डर अचनि था? फायर ऑर्डर अचनि था तव्हांखे? फायर ऑर्डर जो मक़सदु छा आहे? फायर ऑर्डर छा चइबो आहे? फायर ऑर्डर छा हूंदो आहे? गोॾनि में गोली हणी हूंदी आहे, सिधा फायर करे मुड़ुस मारे छॾिया अथई? तव्हांखे शर्म कोन्हे? क़ुरान ते तव्हां कूड़ था हणो पिया? तव्हां क़ुरान पियो थो पढ़ी, ही मुक़ाबलो असली आहे? मूंखे कहिड़ी ख़बर? काथों तूं आयो आहे? खैरपुर ज़िले खां। कॾहिं आयो आहे? मूंखे इहो टियों चोथों ॾींहुं। टियों चोथों ॾींहुं मुक़ाबलो कल्ह थियो आहे? क़ुरान थो पढ़ी कूड़ न हणजांइ, क़ुरान ते, क़ुरान ते। साईं कहिड़ी ख़बर आहे? मां तूं क़ुरान ते ॿुधाए त ही मुक़ाबलो असली थियो आहे? मूंखे काई ख़बर न आहे न, मां मुक़ाबले में आहियां तूं मुक़ाबले राति हुए कोन? न बाबा, किथे हुए तूं? उन भला ओॾे पुलिस लाइन खां। ही सभु क़ुरान ते कूड़ था ॻाल्हाइनि, जज साहिबान ॾिसनि, ही धोखेबाज़, ही ठग, ही कातिल फराडी मस्जिद में क़ुरान खोले कूड़ पिया था ॻाल्हाइनि। चए थो मां आयो बि खैरपुर खां आहियां, मुक़ाबलो बि असली आहे। ही जाली कूड़ा, ही बदमाश, ही सॼो प्राइवेट फोर्स फिरे पियो थो, दुनिया पूरी हिननि जो किरदारु ॾिसे, केॾा ही बद किरदार आहिनि। पुलिस जी हालत ॾिसो, क़ुरान बि खोले वठो आहे, हिकिड़ो सब इंस्पेक्टर सिकंदर अली ऐं कूड़ ॻाल्हाए रहियो आहे प्रोग्राम जो। हिकिड़ो ही बि सिविल माण्हू ॾिसो थाणे में फिरनि पिया था। ही सिविल माण्हू, हिननि जो कहिड़ो कमु आहे थाणे में? ही सिविल फोर्स आहे पूरो, हेॾे हण, हेॾे लॻाए, ही पूरो कैमरा में हेॾे थिए, ही पूरो सिविल फोर्स आहे हिकिड़ो, जेको ही पूरो सिविल फोर्स आहे,
पूरो सिविल फोर्स तव्हां ॾिसी रहिया हो, पूरो सिविल फोर्स आहे SHO जो, ही पूरो सिविल फोर्स आहे। उन्हनि सिविल फोर्स खां माण्हू माराए क़तल कराए थो। ही राऊ अनवार आहे, ही शकूर लाखो आहे, ही SHO आहे छा? अवाम जी अदालत प्रोग्राम सां थाणो कोटलालू, माशूक अली आज़ाद।